भारत जी चंद्रयान-3 मुहिम जो अॼुकल्ह सॼी दुनिया में वॾो चोॿोर मची वियो आहे। भारत दुनिया के उन्हनि मुल्कनि में शामिल थी वियो आहे जिन चंड ते पंहिंजा पेर रखिया आहिनि। भारत अहिड़ो छा कयो आहे जो सॼे भारत में ख़ुशियुनि जा शादमाना थी रहिया आहिनि। मां आहियां तव्हांजो हैदर मला ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो यूट्यूब ते चैनल मज़ामत। हीअ अगस्त जो महीनो पाकिस्तान जे ऐं हिंदुस्तान जे आज़ादी जो महीनो आहे। 14 अगस्त ते पाकिस्तान आज़ादु थियो ऐं 15 अगस्त ते भारत पंहिंजी आज़ादीअ ॾींहुं मल्हाए थो। चंद्रयान-3 हिकु अहिड़ी मुहिम आहे जंहिं मुहिम ते भारत गुज़िरियल केतिरे अरसे खां कमु करे रहियो हो। हिन खां पहिरीं हिन मुहिम ते दुनिया जे हिकिड़े सुपर पावर मुल्क रूस तमामु वॾी फिनांशियल ऐं टेक्निकल पंहिंजी सीड़प कई, पर 60 जे ॾहाके खां वठी रूस जी इहा महिनत केतिरा ई दफ़ा उन जो लोडर या उन जी जेका टेक्निकल महारत वारी मशीन हुई उहा चंड ते त पहुती, पर चंड जो उहो हिसो जंहिं हिसे में साइंसदान जो ख़्यालु आहे त पाणी मौजूदु आहे। पाणी जो मक़सदु इहो आहे, पाण सिंधीअ में चवंदा आहियूं त जिते पाणी आहे उते ख़ुदि पाण आहे, जिते पाणी हूंदो उते इंसानी वजूदु हूंदो, उते इंसानु जी सघे थो। उन मुहिम लाइ रूस केतिरे वक़्त खां वठी कोशिशूं कंदो रहियो ऐं आख़िरी हुन कोशिश अगस्त जे हिन ई महीने में लॉन्च कई। रूस जो लोडर जॾहिं चंड ते पहुतो त जीअं ई उहो खुलणु शुरू थियो त उहो तबाह थी वियो ऐं उन जी जेका पंहिंजे खलाई स्टेशन सां जेको तालुक़ु हो उहो टुटी वियो। इन दौरान भारत पंहिंजे कम जी शुरूआत कई ऐं पंहिंजे लोडर खे चंड ते बाहिफ़ाज़त लाहण में कामयाबु थी वियो। हीअ टी दुनिया जे मुल्कनि में हिकु अहिड़ो मुल्क जेको गुरबत जो बि शिकार आहे, मज़हबी शिदत पसंदी जो बि शिकार आहे, ख़राबु हुकुमरानी जो बि शिकार आहे, पर उन्हनि जेका साइंस जे मामले में सीड़प कई आहे, सच इहो आहे त उन सॼी दुनिया खे हैरत अंगेज़ नमूने सां मुतासिर करे वरितो आहे। चंद्रयान-3 में खोड़सारनि खलाई साइंसदान जो ज़िक्र थिए पियो, उन में रीटू जो ख़ासि तौर ते ज़िक्र थिए पियो जेका हिंदुस्तान भारत जी हिकिड़ी औरत साइंसदान आहे ऐं सॼे भारत ऐं दुनिया जी मीडिया उनखे प्रोमोट करे रही आहे। चंद्रयान-3 जॾहिं पंहिंजो कमु करणु शुरू कयो आहे ऐं उन पंहिंजूं तस्वीरूं मोकिलणु शुरू कयूं आहिनि त नासा इदारे जा साइंसदान हैरत में आहिनि त चंड ते पाणी बि मौजूदु आहे, चंड ते इंसानी वजूदु उहो बि जी सघे थो। त हाणे जेका ॿी मुहिम शुरू थींदी सॼे दुनिया जे साइंसदाननि जी, खलाई साइंसदान जी, इहा हूंदी त चंड ते उन्हनि तरफ़ां शायदि इंसान खे मोकिलियो वञे इन हिसे में चंड जे जंहिंमें चंद्रयान-3 जो लोडर लथो आहे। सुवालु इहो पैदा थिए थो त 14 अगस्त हिकु ॾींहुं अॻु आज़ादु थींदड़ पाकिस्तान ऐं हिकु ॾींहुं पोइ आज़ादु थींदड़ भारत, उन जे साइंसी तरक़ी ऐं पाकिस्तान जे साइंसी तनज़ुल जा सबब कहिड़ा आहिनि। पाण जेकॾहिं गहराई सां मुतालो कंदासीं त भारत वटि बि एटमी ताक़त आहे ऐं पाकिस्तान वटि बि एटमी ताक़त आहे। ॿिन्ही जे मुल्कनि जे विच में केतिरे वक़्त ताईं केतिरियूं जंगियूं थी चुकियूं आहिनि ऐं तनाज़ा अञा ताईं मौजूदु आहिनि ऐं भारत ऐं पाकिस्तान जे विच में जेके तनाज़ा आहिनि उहे तनाज़ा दुश्मनी जी हद ताईं मौजूदु आहिनि। भारत पंहिंजी आबादी लिहाज़ खां तमामु वॾो दुनिया जो मुल्क थी अॻियां आयो आहे, पर जेकी हुननि साइंस तरफ़ तवजो ॾिनो आहे, हुननि जेकी टेक्निकल जेके शयूं आहिनि उन्हनि ते जेको पंहिंजो पाण खे साउंड करण शुरू कयो आहे, उनजो नतीजो इहो निकितो आहे त चंद्रयान-3 रूस नाकाम थी वञे थो पर भारत कामयाबु थी वञे थो। इन करे सुभाणे जी जेका दुनिया आहे उन दुनिया में लॻी ईअं रहियो आहे त भारत साइंस ऐं टेक्नोलॉजीअ में सॼी दुनिया खे लीड कंदो, छाकाणि त मेन पावर उन वटि अॻे ई मौजूदु आहे ऐं जेकी पाण रिसर्च कयूं था उन रिसर्च में दुनिया जा जेके बि तरक़ी याफ़्ता मुल्क आहिनि उन तरक़ी याफ़्ता मुल्कनि में घणे खां घणो मेन पावर भारत जो पहुचे थो। टेक्निकल पावर बि भारत वटि आहे, कंप्यूटर सिस्टम ऐं ॿियनि सिस्टमनि खे बि भारत सॼी दुनिया में पंहिंजा माण्हू मोकिले ऐं उन्हनि ते असरअंदाज़ थिए थो। जेका जॉब मार्केट आहे उन ते बि भारत जो कब्ज़ो थी वियो आहे। पाकिस्तान
उन्हनि मुल्कनि में शुमारु थी वियो आहे जिते महांगाई आहे, जिते गुरबत आहे, जिते साइंस ते घटि सीड़प ऐं जंगी साज़ो सामान ते वधीक सीड़प आहे। इन करे ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त जीअं भारत पंहिंजनि माण्हुनि खे ऐं पंहिंजे मेन पावर खे पंहिंजे मुल्क जे तरक़ी लाइ इस्तेमालु करे रहियो आहे, तीअं पाकिस्तान जे हुकुमराननि खे बि पंहिंजे मेन पावर खे ऐं पंहिंजे माण्हुनि खे पंहिंजे टेक्निकल ऐं साइंस वारे पासे वधीक सीड़प वारे पासे वठी वञे त जीअं हीउ मुल्क तरक़ी करे सघे।